नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरजोॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीरजोॻोठ जो पौरियत अब्दुल वहीद रेड़ो हलाए पोरियो करे रहियो आहे ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे रहियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीरगोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली ख़ासकेली पंहिंजी रिपोर्ट में। पीरजोॻोठ में सचो इंसान मोहतरम अब्दुल वहीद में सजे पंहिंजी पूरी ज़िंदगी ईमानदारी सां मज़दूरी जो पोरियो करे मुआशरे मंझि पंहिंजो हिकु अलॻि मिसाल क़ाइमु कयो आहे। मैसर साहब पंहिंजी ज़िंदगी उसूलनि जे पासदारी ऐं बहादुरी सां गुज़ारण खे पंहिंजो मक़सदु बणाए छॾियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त अब्दुल वहीद अहिड़े महांगाई जे दौर में बि 400 रुपया तारीख़ खणी वॾनि डीलरनि जो गॾे गाॾे जेतिरो सामान पंहिंजे बाज़ुनि जे ज़रिए 5 खां 6 किलोमीटरनि ताईं सफ़र करे पहुचाए पियो। मैसर साहब जे पूरी उमिरि जी कमाई फ़क़ति हिकु मोटरसाइकिल ख़रीद न करे सघियो आहे जेको नंढपण खां वठी ॿियनि खे ॾिसंदो पियो अचे। असां आला अख़्तियारनि खां घुर करियूं था त इन्हनि सभिनीनि ग़रीबनि जी सार लहे ऐं महांगाई ते कंट्रोल करे शयुनि जा अघ बरक़रार रखिया वञनि त जीअं ग़रीब पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ासकेली, अवामी न्यूज़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।